सेवन रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी सेवन शहर में बिजली जी लोड शेडिंग खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी तालके सेवन के सदर मोहम्मद नवाज़ रिंद की अगवानी में SDO वाबडा हेस्को सेवन की ऑफिस की गेट अडो धरणो हयो वियो जैमें शहरीन कारकुनन वडे अंग में शिरकत कई। उन मौके ते सिंध प्रेस क्लब सेवन के साफ़िन सां सिंध यूनाइटेड पार्टी तालके सेवन के अगवानन मोहम्मद नवाज़ रिंद और मोहम्मद खान सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त सूरत में यूनाइटेड पार्टी तालके सदर मुसागर शहर जा मौजूद शहरी हुआ उन सां गॾु वफ़द सूरत में SDO से मुलाक़ात कई। SDO जो रवियो अड़ो हो जो सूबेदारी वारो रवियो हुए। साईं जन के सिगरेट हथ में लगो पियो है। साईं जन जो ॻाल्हाइण जो अंदाज़ अड़ो हो जो फरश्तो लथो हुए। अमीर अल मोमिनीन चवंदा आहिनि जेके अमीर अल मोमिनीन हिते असां वटि थी अचे वेठो आहे। असीं घुर कयूं था त जेका बि गैर लोड शेडिंग कई वञे थी बिल 4 बंदि कई वञे। जेके ग़रीब माण्हुनि खे डिडक्शन लगे थी उहा ख़त्म कई वञे ऐं जेके ॻरा बिल अचनि था बिल 4 उहे ख़त्म कया आहिनि। असां तव्हां मीडिया जे तवक़े सां मुतालबो कयूं था करे आला ऑफिसरनि खां त बाबा हितां जी जेका लोड शेडिंग तव्हांजी आहे उहा प्रॉपर लोड शेडिंग बाक़ी हथ सां तव्हां लोड शेडिंग ॾियाराए ऐं राति जे टाइम ते प्राइवेट माण्हू खणी तव्हां पोलनि ते फॉल्ट ॾियारायो था त बाबा असांखे माना जेको आहे बिजली शॉर्टेज आहे इन सिलसिले में असां SVP वारा वफ़द सूरत में 2 ॾींहं अॻु में SDO साहब सां मुलाक़ात करणी वियासीं। जंहिंमें असां ऑफिस में वियासीं त साहिब मौसूफ़ सिगरेट नोशी करे हुयो। जॾहिं असां हुनखे पंहिंजो इंट्रोडक्शन कराए ऐं असां मसइलो पेश कयो त हुनजो रवैयो जहिड़ो सूबेदारी जहिड़ो हुजे। असां चयो त हीउ पब्लिक डीलिंग वारो आहे, हीउ कन्विंस माण्हुनि खे कीअं थो वेठो करे जेको अहिड़े स्टाइल में पियो थो ॻाल्हाए। बहरहाल असां हुनखे चयो त साईं गुज़ारिश नंढी आहे त जेका तव्हां लोड शेडिंग पिया कयो इन ते बि कंट्रोल कयो। बिजली जी चोरी आहे जेके तव्हांजा ख़ानगी मुलाज़िम रखियल आहिनि तव्हांजो पंहिंजो LS LM त नज़र ई कोन थो अचे। उहा चोरी न थिए त लोड शेडिंग बि न थिए ऐं ग़रीबनि खे ॻारा बिल बि न लॻनि। त असांजी डिमांड इहा आहे त बिजली जी चोरी फ़ौरन बंदि कई वञे ऐं जेका ओवर लोड शेडिंग कई थी वञे हली 8 कलाकनि खां मथे कई थी वञे हली मुक़ररु वक़्त खां वधीक उन ते कंट्रोल कयो वञे। ॾिसो त बदअमीनी वधी वई आहे इन जे करे चोरियूं वधी वियूं आहिनि फुरूं वधी वियूं आहिनि। असां सभिनी हा बि जेका आहे ट्रिपिंग ॾाढी था कराइनि झटका जेके आहिनि जंहिंमें जेको